नाज़रीन, हैदराबाद वेझो इंसानियत ख़ातिर लाश के सिंधु दरिया में कढी अस्पताल पहुचाईंदड़ कोटड़ीअ जे एएसआई सिकंदर गोपांग के इनाम से नवाज़ियो वियो। इन हवाले से रिपोर्ट करवाई इरफान अली बुघियो। एसएसपी जामशरो जावेद बलोच हदुनि जो हिसाब करण बिना इंसानियत नाते लाश के दरिया में कढी अस्पताल पहुचाईंदड़ एएसआई सिकंदर गोपांग के इनाम से नवाज़ियो। एसएसपी जामशरो जावेद बलोच ऐं डीएसपी कोटड़ी एएसआई सिकंदर गोपांग की हौसला अफ़ज़ाई लाइ खेसि रोक रक़म ऐं सर्टिफिकेट पेश कयो। उन मौके ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एसएसपी जामशोरो जावेद बलोच चयो त सिकंदर गोपांग हद तकरार में पवण बिना इंसानियत नाते तमामु वॾो कमु कयो। संदसि हौसला अफ़ज़ाई लाइ खेसि इनाम ॾिनो वियो त जीअं पुलिस जे ॿियनि जवाननि खे बि उत्साह मिली सघे। हम इसको इनक्रेज भी करते हैं और उसको बुला के हमने शाबाश भी दी है, सीसी थर्ड भी दिया है, कैश रिवार्ड भी इसको दिया है। और आवाज़ टीवी वालों का शुक्रिया जिन्होंने इसको पॉइंट आउट किया इस बात को, और ये बड़ा अच्छा इक़दाम है। इसी तरह इंशाल्लाह बेहतरी आती रहेगी हमारे स्टाफ में भी और इनके अंदर इनक्रेजमेंट पैदा होगी। पंहिंजे एसएसपी साहब जामशोरो जिन जे मिलियल हुकुम ऐं असांजे डीएसपी साहब कोटड़ी जिन जे मिलियल हुकुम मूजिबि हुकुम मिलियो त तव्हां वञो पोइ लाश आहे उते ॾिसो तव्हां कंहिंजो आहे। जॾहिं मां उते पहुतो त लाश दरिया जे परे पासे हुयो, हैदराबाद वारी साइड में हुयो। आला अफ़सर साहबान जे हुकुम मूजिबि मां लाश खणाए तालका अस्पताल कोटड़ी आयो। जामशोरे ज़िले की चौकी खानपुर के इंचार्ज सिकंदर गोपांग हैदराबाद की हदुनि अंदर सिंधु दरिया में लुढ़ंदड़ लाश के नसीम नगर पुलिस की हद हुअण बावजूद पानी में कढाए कोटड़ी अस्पताल पहुचायो हो। जॾहिं त पंहिंजी हद हुजण बावजूद हैदराबाद ज़िले की नसीम नगर पुलिस लाश कढण का इनकार करे छॾियो हो।